सब खां पहिरियां मां शहदाद कोट जे मीडिया जो शुक्रगुज़ार आहियां जिन अॼु नॉमिनेशन जी स्क्रूटनी टीम असांजे मौक़ुफ़ जे लाइ हिते गॾु थिया आहिनि। इंशाअल्लाह अॼु अवाम जो रेस्पॉन्स ॾिठो आहे जंहिं अंदाज़ में शहदाद कोट जे मीरो ख़ान जे सिजावल जे अवाम वॉर्म वेलकम कयो आहे, मां उन ते उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। यकीनन हिकिड़ो तमामु वॾो गैप ऐं ख़ाल मौजूदु आहे शहदाद कोट जे अंदरि, उनखे पूरे करण जी कोशिशि कंदासूं। कंहिं बि क़ीमत ते 15 साल बदतरीन इक़्तिदार वारी सिंध हुकूमत जी जमात जो ताक़ुब न छॾियो वेंदो। लाड़काणो हुजे, शहदाद कोट हुजे या सिंध हुजे, जमीयत उलमा इस्लाम इंशाअल्लाह भरपूर मुक़ाबलो कंदी ऐं इंशाअल्लाह शहदाद कोट में न सिर्फ़ सीरियस अंदाज में इलेक्शन विढ़ंदासूं बल्कि इलेक्शन खटे करे शहदाद कोट जे आवाम जी ख़िदमत कंदासूं। मां सम्झां थो ही बौखलाहट आहे त असांजे हुकुमरान जमात जे चेयरमैन जनाब बिलावल ज़रदारी साहब लाड़काणे सां गॾु शहदाद कोट मां बि फॉर्म जमा करायो। माना उन शक महसूस कयो त शायदि लाड़काणे जो आवाम मूंखे मुस्तरद करे, इन जे लाइ मां ॿिए हल्के ते बि फॉर्म जमा करायां। मां सम्झां थो त जीअं लाड़काणे जे अंदरि उनजो ताक़ुब कयो होसीं, इलेक्शन खटीसीं, इंशाअल्लाह शहदाद कोट जे अंदरि बि इलेक्शन खटींदासीं। जंहिं अंदाज़ में उन्हनि इलेक्शन खटी उहा उन्हनि खे बि ख़बर आहे। मां अवां जे तवसुस सां, मीडिया जे तवसुस सां शहदाद कोट, मीरो ख़ान, सिजावल, कुंबो सईद ख़ान जे आवाम खे अपील कयां थो त हिन ईंदड़ इलेक्शन में हिन सिस्टम जे ख़िलाफ़ वोट ॾियो। किताब ख़ुशहाली जी निशानी आहे, किताब ते छपो हणो। तव्हां हमेशह भुट्टे साहब जे नारे ते ऐं नाले ते इन्हनि खे वोट ॾिना आहिनि। हिकु दफ़ो शहदाद कोट, मीरो ख़ान, कुंबो सईद ख़ान, सिजावल जो आवाम जमीयत उलमा इस्लाम ते एतमाद करे, इंशाअल्लाह असां उनजे एतमाद ते न सिर्फ़ पूरा लहंदासीं बल्कि इंशाअल्लाह शहदाद कोट जे आवाम जी भरपूर ख़िदमत कंदासीं।